न बाबा न खैर करणो आ, खैर करणो आ, खैर करणो आ। गुलाम कादर एडो जोर न ला। रखियल बाबा ही तव्हां जा मेहमान आहिनि, हिननि जी तव्हां खे इज़त करणु खपे। मेहमान हुयो तॾहिं छॾे ॾिनोमांसि, न त हणी सेकाटे विझांसि हा। शैतान खे यादि कई त शैतान पंची। उठो बाबा उठो, जल्दी के देर न कयो, पहले घर में पनाह वठो। सा न वञे यदा, डीएसपी आयो हूंदो रेस वटि कंहिं कम सां। इन्हनि जो को बि एतबार न कजो, छो त इन्हनि शैताननि जो को पीर मुर्शिद ई कोन्हे। चई सच थो, ॾोही हथ करे नथा सघनि, पोइ कसूर वरी असां मां था कढनि। जी नाज़रीन, मूं पंहिंजे हिसे जो रोई छॾियो, हाणे दिल जो वारो आहे। मूंखे नथो लॻे त दिल बि रोईंदी आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके अखियुनि मां ॻोड़ा न कढंदा आहिनि ऐं सिर्फ़ु दिली दिल में अंदरि उनजी दिलि एतिरी ॾुखंदी आहे जो मतिलबु उनजो को हिसाब न आहे। वरी बि असां उमराणी साहब खां इहो सवाल ॿीहर दोहराईंदासीं। जी उमराणी साहब, तव्हांजे सॉन्ग जा लफ़्ज़ हुया, मूं पंहिंजे हिसे जो रोई छॾियो, हाणे दिल जो वारो आहे। तव्हांजी अखियूं त रोई रोई नंढड़ियूं थी वियूं, घटि में घटि दिलि खे त छॾे ॾियो। सदफ उस्ताद जलाल चांडे चयो त बेसूर माण्हू अॾां त जॾहिं तूं इश्क ई न कयो तोखे कहिड़ी ख़बर पवंदी असांजी। पर वरी बि तव्हांखे तंग करणु त मुंहिंजो फर्ज़ आहे। उमराणी साहब, तव्हां हाणे असांखे मुंहिंजो भलो हथियार पुलिस खे ॾेई छॾिया। रहिस अहिड़ो हथियार ॾिनो आहे, ॿिनि फायरनि खां पोइ नाल पुर्ज़ा पुर्ज़ा थी वेंदो। अदा इहो त सही थियो, शुक्र थियो जो तूं घर में है। छो ॿाहिरि क़यामत आई आहे छा? अदा ॿाहिरि पुलिस क़यामत मचाए छॾी आहे, क़यामत। कमाल खान ऐं मुजीब सां गॾु पुलिस सॼे ॻोठ खे कड़ो चाढ़ियो आहे। इते रखींसि न, इते रखींसि। अरे मस्जिदू वॾा पाव में ॻाल्हाईंदा त तूं विच में तप छो थो हवी? अरे ॾे, तो बि ॻाल्हायो, तो न ॻाल्हायो त ख़ैर आहे, चुप करे वेह। हाणे छो न ॻाल्हाए, तोखां ॿियो छा? हिन जो ॻाल्हाइण सम्झे केरु थो? अरे हाणे ताऊ को नथी ॾे न दम रख। तव्हां सां मिलण जो ओए हलऊं? हलण खां पहिरियों तव्हांजे घर जी तलाशी वठणी पवंदी। कहिड़े ॾोह में मुंहिंजे घर जी तलाशी वठंदव? ॾोह घणा आहिनि, पर हीअ आहे फ़िलहाल तव्हांजे घर जी तलाशी जो वारंट। कदम घर जी चावट टपियो ई न, सिर सलामत न हूंदी। होश कर मीर खान, होश कर।